एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे सॾ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो पियो वञे। क़ौमी काज जे मौक़े ते सिंध झरके पई, सिंध मुरके पई। अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे सॾ खे खिपरो जे शहरनि पारां भरपूर आजियां कई पई वञे ऐं सक़ाफ़ती वेस, टोपियूं, अजरकनि जी ख़रीदारी में वाध थी वई है। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि चयो है त 5 डिसंबर सक़ाफ़ती ॾींहुं भरपूर जोश जज़्बे सां मल्हाए सिंध अमर सां वचन वरजायो वेंदो ऐं ईद जीअं मल्हायो वेंदो। सक़ाफ़त सिंध जो सक़ाफ़त ॾींहुं असां मिलाईंदासीं। केतिरी भला मांगी असां वठंदासीं इंशाअल्लाह। मोहबती ॾियारो असां मिलाईंदासीं, सिंधी कोन छॾींदासीं। असां टोपियूं वरितियूं, घड़ियूं वरितियूं। जीअं टोपियुनि जी ख़रीदारी सुठी हले पई बाज़ार में। सक़ाफ़ती ॾींहुं जे हवाले सां छा टमाटा आहे? असां वटि टोपियूं आहिनि, घड़ियूं आहिनि, अजरकूं बि आहिनि सक़ाफ़ती ॾियारे लाइ। सकाफत दिन के हवाले से तैयारी माशाल्लाह ज़ोरों शोर पर है। हमारे पास ख़रीदारी में तेज़ी हो गई है। 5 दिसंबर का जो टोपी दिहाड़े का दिन है, इसके हिसाब से माशाल्लाह शायद टोपियों का ज़बरदस्त ख़रीदारी चल रही है। तो बिक रही है, बड़ी धूमधाम से बिक रही है। सिंध के दिहाड़े के हिसाब से अच्छी टोपियाँ चल रही हैं। आपके पास हीरे वाली है, सईदाबादी है, अमीर लाखा है। सबसे ज़्यादा टोपी कौन सी चल रही है? सईदाबाद की, अमीर लाखे की, इसी ये 1000, 2000, 1500, 3000। अलहमदिल्ला असां सिंधी जेकी रमशा उहा पूरी पिया कयूं। असांजे अलाह जी महिरबानी सां असां टोपियूं हाजी जे दुकान ते भलियूं थियूं अचनि। असां सैदाबाद में वठूं था, असां गढ़ में वठूं था, नवाशा में वठूं था। हिते 200-300 रुपया बि घटि था मिलनि टोपी। उन खां पोइ टोपी जेकी शखावत आहे ॿाहिरि मुल्क में बि वञी चुकी आहे। असांजी टोपी अलाह जी महिरबानी सिंधी जेकी शखावत टोपी आहे ऐं इन खे कैमा बि रखनि जेके ॿाहिरि दोस्त आहिनि अलाह जी महिरबानी सां सुठी थींदी ॻाल्हि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।